अस्सलाम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप में मुक़ाबिलो आहे ॾखण अफ्रीका ऐं अफ़गानिस्तान जी टीमनि जो। ॿिन्ही टीमनि जे जेकॾहिं हिन इवेंट में कारकर्दगी ते नज़र विझूं त ॾखण अफ्रीका जी टीम जेका सेमीफाइनल लाइ टॉप 4 लाइ क्वालिफाई करे चुकी आहे ऐं पॉइंट्स टेबल में ॿिए नंबर ते आहे। ॾखण अफ्रीका जी टीम हिन इवेंट में 8 मैचूं खेॾियूं आहिनि, जंहिंमें उन 6 में कामयाबी हासिल कई आहे, सिर्फ़ु 2 में शिकस्त मिली आहे। ॿी तरफ़ अफ़गानिस्तान जी टीम 8 मां 4 मैचूं खटियूं आहिनि ऐं 4 में उनखे शिकस्त मिली आहे। अफ़गानिस्तान जी टीम हिन इवेंट में कई सरप्राइज़ ॾिना आहिनि, ख़ासि तौर ते पंहिंजो पाकिस्तान, श्रीलंका ऐं इंग्लैंड जहिड़नि मज़बूत टीमनि खे हू शिकस्त ॾेई चुकी आहे। गुज़िरियल मैच में 5 भेरा चैंपियन रहंदड़ ॾखण ऑस्ट्रेलिया जी टीम खे बि अफ़गानिस्तान जेको आहे तमामु घणो फासाए छॾियो, पर ग्लेन मैक्सवेल जी तारीख़ी इनिंग उन्हनि खां जेको आहे उहो कामयाबी खसे वरिती। अॼोकी मैच जेको आहे ॾखण अफ्रीका त हुई पंहिंजो टॉप 4 में क्वालिफाई करे चुकी आहे, पर अफ़गानिस्तान लाइ तमामु घणी अहम आहे। जेकॾहिं अफ़गानिस्तान खे पंहिंजा टॉप 4 में पहुचण जा इम्कान रोशन रखणा आहिनि त अॼोकी मैच में उन्हनि खे सुठे मार्जिन तां कामयाबी हासिल करणी पवंदी। अफ़गानिस्तान जी स्ट्रेंथ आहे उन्हनि जो स्पिन अटैक, जेको हर मैच में हलियो आहे। इंग्लैंड खिलाफ़, पाकिस्तान खिलाफ़, श्रीलंका खिलाफ़, वरी ऑस्ट्रेलिया जे खिलाफ़ उन्हनि जो स्पिन अटैक बहितर हलियो। ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी टीम जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त ॾखण अफ्रीका जी टीम जेका आहे उहा चेसिंग में बिल्कुलु नाकाम रही आहे। जेके 2 मैचूं ॾखण अफ्रीका हारायूं आहिनि, 2 चेसिंग में हारायूं आहिनि। हिकिड़ी नैदरलैंड खां हुन चेसिंग में हाराई, ॿियो वरी इंडिया खां। इंडिया जे ख़िलाफ़ त पंहिंजो टीम 100 स्कोर बि न करे सघी, सिर्फ़ु 83 रन्सनि ते ऑल आउट थी वई हली। सो ॾखण अफ्रीका लाइ बि इहो इम्तिहान हूंदो त जेकॾहिं अफ़गानिस्तान जी टीम अॻियां बैटिंग करे हिकु सुठो स्कोर जोड़े थी, जहिड़ी रीति उन्हनि ऑस्ट्रेलिया खे 292 रन्सनि ते फासाए छॾियो। सो अहिड़ी रीति जेकॾहिं अहिड़ो को हदफ़ ॾखण अफ्रीका लाइ ठाहीनि था ऐं उन्हनि जो स्पिन अटैक हली थो वञे त ॾखण अफ्रीका लाइ मुश्किलातूं आहिनि, छाकाणि त उन्हनि जो चेसिंग में रिकॉर्ड थोरो कमज़ोर रहियो आहे। सो ॾिसूं त अफ़गानिस्तान जी टीम अॼु टॉप 4 में पहुचण लाइ कहिड़ा हरबा इस्तेमालु करे थी ऐं ॾखण अफ्रीका जी टीम अफ़गान स्पिनरनि खे कहिड़ी तरह मुंहुं ॾिए थी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।